नाज़रीन, कंधकोट कशमोर ज़िले में हिन वक्त ताईं मक़ामी सतह ते 10 माण्हू अगवा थियल आहिनि। पुलिस अगवा थियलनि खे बाज़ियाब कराइण जे लाइ छा करे रही आहे ऐं मुखी जगदीश कुमार जी वीडियो धाड़ेलनि वायरल कई आहे, जंहिंमें हुननि 5 करोड़ रुपयनि जी भुङ जी डिमांड बि कई आहे। हिन वक्त ताईं पुलिस छा करे सघी आहे? SSP तब्दील थियो आहे। SSP तब्दील थियण खां पोइ छा स्ट्रेटजी ऐं पॉलिसी में का चेंज आई आहे, कार्रवाइनि में का चेंज आई आहे, पाण ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। कंधकोट मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर पीरबख्श भंगवार असांखे जॉइन कयो आहे। पीरबख्श, प्रोग्राम में भली कार चवां थो। वरी महिरबानी। पीरबख्श, छा सूरत-हाल आहे? हिन वक्त ताईं 10 माण्हू जेके आहिनि ॿारनि सूधो उहे अगवा थियल आहिनि। पुलिस हिन वक्त ताईं छा पई करे ऐं SSP जे तब्दील थियण खां पोइ पुलिस छा पंहिंजी स्ट्रेटजी में, पंहिंजे तरीक़ेकार में का तब्दीली आंदी आहे ऐं हिन वक्त ताईं आउटपुट छा मिली सघियो आहे? अला साहब, जॾहिं खां SSP बदिली थियो आहे उनमें तक़रीबन 10 ॾींहं थिया आहिनि। SP जे तब्दील थियण खां पोइ हिते जेको आहे शहर में या ज़िले में जेको अमन अमान वारो सूरत-हाल आहे, अॻे खां जेको आहे त काफ़ी बहितर थियो आहे। 100% असां नथा थी सघूं, पर अॻे खां जेको आहे त काफ़ी बहितर थियो आहे ऐं माण्हू पंहिंजो जेको आहे कारोबारनि में अचणु शुरू थी विया आहिनि ऐं शहरनि में जेको आहे उहे माण्हू जो अचण जो जेको रौनकूं आहिनि उहे बहाल थी वियूं आहिनि। छो जो गुज़िरियल 10 ॾींहंनि खां जॾहिं खां SP आयो आहे, 3 ॾींहंनि खां पोइ को बि अगवा जो वारदात पेश न आयो आहे। न ई वरी जेको आहे कंहिं गाॾी ते का फायरिंग थी आहे, को माण्हू मोयो आहे। अञा अॻु में त रूटीन में जेको आहे त 24 कलाकनि में को माण्हू अगवा थी वेंदो या जेके कंहिंखे गोलियूं हणी करे क़तल कयो वेंदो। ऐं हुन सां गॾोगॾु जेको प्रोग्रेस जी ॻाल्हि कंदासीं त हिकु त जेको SSP अमजद शेख जे अचण खां पोइ उनजे हिकमत में लही सभु जेको कशमोर वारो कचे वारो इलाइक़ो आहे, उनमें जानू इंधण ऐं सूमर शर जो गैंग हुयो, उन जो ख़ात्मो आयो आहे। उनमें जेको आहे 5 खां वधीक धाड़ेल हुया, उहे पुलिस जी हिकमत अमली सभु जेको आहे उहे मारिजी विया आहिनि। ऐं कंधकोट में SSP अमजद शेख जे अचण खां पोइ 10 मुगवी जेके हुया उहे बाज़ियाब थिया ऐं हिकिड़ो टिकोनी जेको आहे मेहनत बाज़ियाब थियो, जेको गुज़िरियल 2 महीने खां अॻु में अगवा थियल हुयो। ऐं हुन सां गॾोगॾु जेको घोटकी ऐं कंधकोट पुल ते जेको कमु कंदड़ हुया, 3 मज़दूर हुया, उहे बि बाज़ियाब थी विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेको आहे 10 माण्हू बाज़ियाब थिया आहिनि ऐं अञा बि मुखी जगदीश कुमार समेत ऐं मासूम 2 ॿारनि समेत 10 माण्हू जेको आहे उहे धाड़ेलनि वटि जेको आहे उहे बांधी बड़ियल आहिनि। उन्हनि जे लाइ SSP अमजद शेख जेको आहे पंहिंजी हिकमत अमली सां जेको आहे कमु करे रहियो आहे। जी, वरी महिरबानी पीरबख्श, हिन वारे सां अपडेट